नाज़रीन, जमाल शाह भरसां ॻोठ गुलशहर महर जे रहवासी महर बिरादरी ऐं कुंभर जी औरतनि, मर्दनि ऐं ॿारनि सां गॾु मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था हीअ रिपोर्ट। जी तो ॻोठ गुलशहर महर जे रहवासी कुंभर बिरादरी, महर बिरादरी, मसा बिरादरी मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वञे। वधीक पुछंदासीं हिननि जो छा चवणु आहे। असांखे तंग कयो शराफ़नि, असांजे मथां मानी जे खाधे टाइम ते गोलियूं हलाइनि, परेशान कनि। उन में माई चारे जो ॿारड़ो कचनि में जो ज़ाया छो आहे, ॿकरियुनि जा ॿफर ज़ाया छा आहिनि। हाणे चऊं था सूबेदार केस खणे ई कोन थो। जे हाणे वधीक असांखे तंग कंदा, असीं सॼा घर जा भाती पाण ते डीज़ल न आहे, असीं घर जा भाती सभु पाण भला सड़ी ज़ार थी वञूं। ॾाढो तंग कयो आहे। शाम जो 8 बजे जा मानी पचाइण टाइम ते फेरिंग चालू थी वई, ॿकरियुनि जा फर ज़ाया थी विया, 1 मई जो ॿार ज़ाया थी वियो। असांखे ॾाढो शराफ़नि तंग कयो आहे। SHO ॾे फोन कईसीं, खरल ॾे फोन कईसीं, थाणे ते काज़ीमंद, असां ॾे को पुलिस वारो न पुॼी सघियो, न को सूबेदार आयो, न को छा। हिनखे अलाह खे मञे, रसूल खे मञे, असांजी मदद कयो वञे। असांजी मदद नथो करे, इन्हनि खे चयो वञे त असांजी मदद कयो वञे। इन शराब पिरातड़ी हुयो, असांजे गोली था हलनि, असांखे मानी आराम करे छॾिया, असांखे निंड नथा करण ॾियनि। रात जो शराब पियो, पोइ बस बाबलिंग कंदा वतन, नारा हणंदा वतन। SHO खरल को बि हिननि जे मथां एक्शन नथो खणे। समझ हिननि सां मिलियल आहिनि, जॾहिं फोन बि कयूं था त बि चए थो त इहो ड्रामो था कनि, हीअं था कनि। हीअ ॾिसो, हीअ असां प्रूफ आहे, बुलेट ॾिसो, हीअ कारतूस ॾिसो, हीअ असां मेड़िया आहियूं उतां वञी ॿाहिरां। हिननि जे असां चऊं था त हिननि खे हटायो वञे ऐं नशानि खे गिरफ़्तार कयो, न त असांखे कॾहिं बि को नुक़सानु पहुचाए सघंदा। असांजे माल में कोराम अची वियो। असां SP साहब खे रिक्वेस्ट कयूं था, प्लीज़ हेल्प अस। कैमरामैन अमजद उमर सां गॾु अली गुलमार, मेहरान TV न्यूज़, जमाल।